मुत्तहिदा अरब इमारात पारां सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है मोहम्मद इसाक सूमरो। कल्चर जो सॼो महीनो सेलिब्रेट कंदा आहियूं। हींअर अॼु ईरानी कल में दिसंबर जे हवाले सां कल्चर हिसाब सां इवेंट थी रहियो आहे। हीउ इवेंट करायो सिंधी एसोसिएशन ऑफ इहो ई हिन में जेको वॾो सरप्राइज़ आहे सनम मारवी असां सां गॾु आहे सिंध खां स्पेशल इन इवेंट लाइ या कल्चर जे हिसाब सां। उन खां पुछूं था त अदी अॼु छा परफॉर्म कंदी। नओं गानो बि अदी जो आयो आहे, कलाम आयो आहे ऐं ॾाढो ज़ूम ते वियो आहे, हिट वियो आहे। जी अदी वॾी महिरबानी। सबका पहिरियां थैंक यू आवाज़ टीवी ऐं आवाज़ हमेशह सिंध सां गॾु रहियो आहे। ऐं सेकेंड इहो त सिंधी एसोसिएशन खे तमामु घणी मुबारकबाद, तमामु सुठो प्रोग्राम ऐं मेगा इवेंट जेको कयो अथनि। भई अहिड़ा प्रोग्राम्स मां चवां थी त थींदा रहनि, सिंध जा आर्टिस्ट अचनि, सिंध खे रिप्रेज़ेंट कनि। अदी नओं जेको तव्हांजो हींअर गानो आयो आहे सडन बूम ते पहुचियो आहे, जुग जुग इन जे पोयां तव्हांखे माना शाइरी कहिड़ी हुई ऐं तव्हांखे बैकअप फॉलोअप के जो माण्हू जो म्यूज़िक कंहिंजो हुयो? अच्छा, ॿ अहिड़ा शख़्स हुया जेके हमेशह मूंसां गॾु रहिया, डॉक्टर कादिर सरकी साहब, इसाक समेजो साहब। डॉक्टर कादिर सरकी मुंहिंजे लाइ कलाम इहो लिखायो, अदा इसाक समेजो कलाम आहे, अदा इसाक समेजो ऐं उन्हनि जी ही एफर्ट सां इहो कलाम थी सघियो। न त एॾो मुश्किल सां मूं टाइम कढियो, पर जेॾीमहिल इहो थी वियो त मां सम्झां थी त इन खां बहितरीन को मुंहिंजी ज़िंदगी जो एडिशन थी नथो सघे। अॼु दुबई जे अवाम खे, दुबई जा जेके सिंधी वीचारा रहनि था, जेके परदेसी माण्हू, उन्हनि खे तव्हां कहिड़ा गाना ॻाल्हाए करे जुमाईंदो? इंशाल्लाह असांजा पंहिंजा ट्रेडिशनल जेके कलाम आहिनि, सॉन्ग्स आहिनि, सेरा आहिनि, उहे बि ॻाईंदासीं। अॼु जमाला सभु कुझु इंशाल्लाह ॻाईंदासीं ताकी जेके परदेस में रहनि था सिंध ईअं महसूसु कनि त असां सिंध में वेठा आहियूं। जी अदी सनम मारवी हुई हींअर परफॉर्म करण वारी आहे स्टेज ते। जी